ब्रियासिटी ॻोठ ख़बर सोलंगी वासी दरवेश सिफ़त 20 साला नौजवान नारी गुज़िरियल ॾींहं खां लापता बणियल नारी फरहाबा सोलंगी ॻोठ भरिसां लिंक रोड ते बीही रोज़ानो ईंदड़ वेंदड़ ॻोठाणनि खां ख़ैरात वठंदी हुई, जेका गुज़िरियल ॾींहुं ओचितो लापता थी वई। वाटसन पारां नारी खे आसपास जे ॻोठनि तोड़े शहरनि ऐं दरगाहुनि ते ॻोल्हा बावजूद को पतो नाहे पइजी सघियो। वाटसन पारां नारी खे अगवा करे खणी वञण जो शक ज़ाहिर ब्रियासिटी थाणे ते एनसी दाख़िल। इन सिलसिले में ॻोठाणे गुलबहार सोलंगी ॿुधायो त गुज़िरियल ॾींहं खां ओचितो लापता बणियल नारी फरहाना दरवेश सिफ़त तबियत आहे। संदसि वालिद फ़ौत थियल आहे। हीअ गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां ॻोठ भरिसां लिंक रोड ते रोज़ानो बीही ईंदड़ वेंदड़ खां ख़ैरात वठंदी हुई। गुज़िरियल ॾींहुं बि रोड भरिसां बीही ख़ैरात वठे पई त उतां ओचितो गुम थी वई, जंहिं बाद वाटसन ऐं ॻोठनि गॾिजी नारी जे मुख़्तलिफ़ हंधनि ते ॻोल्हा कई आहे, पर को बि ॾस पतो नाहे पइजी सघियो। हुन वधीक ॿुधायो त नारी जे वाटसन ऐं असांजे ॻोठाणनि खे शक आहे त नारी खे को ज़बरदस्ती खंबे खणी वियो आहे। हुननि SSP नौशेरो फेरोज़, DSP भिरिया ऐं ब्रियासिटी पुलिस समेत वसवारनि खे अपील कंदे चयो त गुम थियल नारी जी ॻोल्हा में मदद कई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।